मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव जे कमल कदमनि में सिर झुकायां थो। तव्हां सभिनि प्यारनि वास्ते, सॼे विश्व वास्ते आसीस पिना थो। तव्हां सभिनि जे, तव्हां मां हिक हिक जे चरणनि में सिर झुकायां थो। हिन तव्हांजे दास वास्ते दुआ पिना थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, किन ॾींहंनि खां असीं थोरो बिल्कुलु थोरो वीचार गुरु नानक देव जिन जे ॿाणीअ जो करे रहिया आहियूं। गुरु नानक देव जी ॿाणी तंहिंजो मुख्य हिसो उनखे कोठीनि जप जी, श्री जप साहिब। श्री जप साहिब जो पाठ असां मां केतिरा कंदा आहिनि, पर पूरी तरह सम्झंदा की न आहियूं। हिन करे हिन ॿाणीअ खे थोरो कुझु सम्झणु गॾिजी किन ॾींहंनि खां असां पे कयो आहे। पहिरियों श्री जप साहिब में असांखे मिले थो बीज मंत्र। बीज मंत्र एक ओंकार सतनाम करतार पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी संभव गुरु प्रसाद। जॾहिं गुरूअ जो प्रसाद मिले थो, जॾहिं गुरूअ जी महिर असां ते थिए थी, जॾहिं गुरूअ जी कृपा असां ते चिमके थी, तॾहिं असांखे प्रभुअ जो दर्शन मिले थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सुवालु थिए थो गुरू केरु? गुरू केरु? गुरू केतिरा गुरूअ खे कोठींदा आहिनि पंहिंजो टीचर, पंहिंजो मास्तर। गुरू टीचर या मास्तर की न आहे, पर गुरू उहो इंसानु आहे जो असांखे अची सुजाॻ करे थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असीं सुतल आहियूं, असीं कमकारियूं बेशक करियूं पिया, असीं पाण खे सुजाॻ सम्झूं पिया, असांजूं अखियूं खुलियल आहिनि, पर असीं आहियूं सुतल। तव्हां सां वरी ज़िक्र कयो अथमि न त कीअं कॾहिं गुरुदेव साधू वासवानी हले थो, बाज़ार में हले थो, किन घरनि में घिरे थो, जॾहिं मोटी अचे थो तॾहिं कहिड़ा अखर चवे थो बाज़ारुनि में वियासीं, घरनि में घिरियासीं, मंदरनि में उपदेश ॾिनासीं, अला सुतल सभु ॾिठासीं, सुतल सभु ॾिठासीं। त सतपुरुष जे करे अचनि था असां खे अची ॾिसनि था त चवनि था ही लोक सुतल आहिनि, निंड में आहिनि। निंड ॿिनि क़िस्मनि जी आहे। हिकु निंड आहे इंद्रियुनि जी निंड, जंहिंमें असां मां केतिरा आहियूं। इंद्रियुनि जे निंड जी निशानी आहे असांखे मज़ो खपे, असांखे सवादु खपे, असीं ॿिए कंहिंजी परवाह की नथा करियूं। ॿियनि खे केॾो बि सूरु थिए, केॾी बि तकलीफ़ थिए, असांखे परवाह की न आहे। असीं जानवर माराए उन्हनि जो मांस खाऊं था, असीं सुतल आहियूं। ॿी निंड आहे मन जी निंड। इट इज़ द स्लीप ऑफ द माइंड। जो माण्हू मन जे निंड में आहे उनखे वॾाई खपे, उनखे खपे त मुंहिंजो नालो पखेरजे, मां वॾो सम्झण में अचां। इन्हनि ॿिन्ही निंडुनि मां अची असांखे गुरू उथारे थो। गुरू आहे, ही इज़ द ग्रेट अवेकनर।
गौतम बुद्ध खां पुछाऊं न त तूं केरु आहीं, तूं गुरू आहीं? चईं न। तूं डॉक्टर आहीं? चईं न। तूं प्रीचर आहीं? चईं न। तॾहिं तूं केरु आहीं, तूं केरु आहीं? चईं आई एम एन अवेकनर, मां आयो आहियां लोकनि खे जगाइण वास्ते। लोक सुतल आहिनि निंड में, मां खेनि जगाइण थो चाहियां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरू अखर जी माना चवंदा आहिनि गुरू, ॿिनि एल्फाबेट्स मां ठहियलु आहे गुरू अखर। गु माना ऊंदहि, रू माना रोशनी, रू माना लाइट, रू माना जोत। गुरू उहो इंसानु आहे जो असांखे ऊंदहि मां कढी रोशनीअ में आणे थो। पाण रोशनीअ जो इंसानु आहे ऐं असांखे बि ऊंदहि मां कढी रोशनीअ में आणे थो। इन करे इहा प्रार्थना वरी वरी असीं करियूं था, तमसो मां ज्योतिर्गमय। प्रभु मूंखे तमस, मूंखे ऊंदहि मां कढी ज्योतिअ में तूं आण। मूंखे मज़ा ऐं सवाद की न खपनि, मूंखे पैसो पदारत की न खपे, मूंखे ॿियो कुझु की न खपे। मूंखे खपे त मां ऊंदहि मां निकिरी रोशनीअ में अचां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरूअ में तव्हीं इहे ॿ निशानियूं तमामु चिटीअ तरह ॾिसी सघंदा। घुरंदो कुझु की न, पंहिंजे वास्ते हुनखे कुझु की न खपे। हुनखे पक आहे त जेकी मुंहिंजी घुर्ज आहे, मुंहिंजी घुर्ज पाण ई प्रभु पूरी कंदो। घुरंदो की न कंहिंखां कुझु। अॼुकल्ह केतिरा आहिनि जेके पाण खे गुरू करे सॾाइनि था, पर घुरनि पिया। गुरुदेव साधू वासवाणी चवंदा हुआ त अॼुकल्ह केतिरा ई आहिनि गुरू, गुरू ॾाढा थोरा आहिनि। घणा आहिनि गुरू? मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरू उन में तव्हीं ॿ निशानियूं तमामु क्लियरली ॾिसंदा। हिकु त घुरंदो कुझु की न, ॿी त निमाणो, निमाणो। गुरू हो जो बिल्कुलु निमाणो, निवृत जो इंसानु, पाण खे कुझु की न करे सम्झंदो त सभु कुझु प्रभु जो खेल आहे, प्रभु जो खेल करे। प्रभु जी शक्ति असांजे द्वारा केतिरा खेल करे थी, पर शक्ति आहे प्रभुअ जी। गुरू चवंदो मुंहिंजी शक्ति की न आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुर प्रसाद। पोइ गुरू छा थो सेखारे असांखे? गुरू चवे थो सांभा गुर प्रसाद जप, हिते बीहणो आहे। गुरू अचे थो असांखे जप करणु सेखारणु। गुर प्रसाद जप, जप छाजो करियूं? आद सच, जुगाद सच, है भी सच, नानक होसी भी सच। आद सच, जंहिंजी कंहिंखे ख़बर की न। आद, आद माना ॿियो कुझु हो ई कोन। हिकिड़े पुराणे पुस्तक में हीअ अखर लिखियल आहिनि, हिकु वक़्तु हो जॾहिं असां मां केरु की न हो, न को इंसानु हो, न को हैवान हो, न वनस्पति हो, कुझु की न। जिते निहारे उते हिकु ई हिकु, हिकु ई हिकु। इन हिक खे अची इहो संकल्प थियो त मां हिकु आहियां, मां घणा थियण थो चाहियां।
शक्तिवान हो इहो हिकु। संदसि अखरनि में शक्ति हुई, संदसि वीचारनि में शक्ति हुई। And this one trod the fields of space and the tracks of time. सॼी यूनिवर्स पैदा थी आहे। हीअ यूनिवर्स जेका पैदा थी आहे, हिकु हिकु अणुअ में प्रभु आहे ऐं सॼे टाइम में प्रभु हाज़ुर नाज़ुर आहे। कंहिं बि वक़्तु तव्हीं प्रभुअ खे सॾियो, जेकॾहिं तव्हीं सचाईअ सां प्रभुअ खे सॾे सघो, जेकॾहिं तव्हीं भक्तीअ सां प्रभुअ खे सॾे सघो, त कंहिं बि वक़्तु ही इज़ प्रेज़ेंट। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, उन प्रभुअ सां तव्हीं को नातो जोड़ियो। प्रभुअ सां को न नातो जोड़ियो। इन नाते जोड़ण लाइ तव्हांखे सत्संग में कोन अचिणो आहे हरू भरू सत्संग में भई वञी नातो जोड़ियूं, न, किथे बि। छो त ही हैज़ एंटर्ड स्पेस, सॼी स्पेस में पाण आहे। कंहिं बि हंधि बि प्रभुअ खे सॼो प्रभु हाज़ुर आहे। कंहिं बि वक़्तु प्रभुअ खे सॼो प्रभु आहे। त गुरूअ जे प्रसाद सां, गुरूअ जे महर सां, गुरूअ जे कृपा सां असीं जप करे सघूं था। जप जीअं मूं तव्हांखे ॿुधायो ॿिनि क़िस्मनि जो आहे। हिकिड़ो जप आहे जो अखरनि ॻाल्हाइण सां थी सघे थो, सतनाम सतनाम सतनाम। त ॿियो थी सघे थो मानसिक, मन में सांत में वेही। ॿिनि क़िस्मनि जो जप आहे, हिकिड़ो वोकल आहे, हिकिड़ो साइलेंट आहे। पर असीं जप करे सघूं था गुरूअ जे कृपा सां, जॾहिं गुरू प्रसाद। कृपा जेका आहे सा असीं पंहिंजे महिनत सां नथा वठी सघूं। कृपा कंहिं ते बि थी सघे थी। कृपा कम्स एज अ गिफ्ट, गिफ्ट थी असांखे। इन करे वी कैन ऑलवेज बेग। असीं भिखारी थी गुरूअ जे दर ते बीही, इष्टदेव जे दर ते बीही, प्रभुअ जे दर ते बीही असीं घुरूं भिख्या, प्रभु मूंखे पंहिंजे कृपा जी भिख्या जे करणी। नूरी ग्रंथ में अचनि था अखर, कणो हिकु कृपा जो काफ़ी। प्रभु मूंखे हिकु कणो कृपा जो ॾे, वधीक मूंखे न खपे। हिकु कणो कृपा जो काफ़ी, हिकु कणो कृपा जो काफ़ी। इहो कणो मिले, इहो कणो पाण ई पियो वधंदो, कणो थींदो घणो। गुरू प्रसाद जप आद सच जुगाद सच। हिकु हिकु जुग में सच। दुनिया खे जुदा जुदा जुगनि मां लंघणो पवे थो। 4 जुग, पहिरियों सत्य युग, ॿियो त्रेता युग, टियों द्वापर युग, चोथों जंहिं युग में असीं आहियूं कल युग। इन्हनि 4 युगनि में सच अथव प्रभु। चवंदा आहिनि त सतयुग में 100 सैकड़ो प्रभु, उते कूड़ थिए की न। पोइ अचे थो त्रेता युग, अंग्रेज़ीअ में हुनखे कोटींदा आहिनि सिल्वर एज।
पहिरियों थींदो आहे गोल्डन एज, सोन जो। ॿियो थींदो आहे सिल्वर एज। सिल्वर एज में 25% कूड़, 75% सच। पोइ वरी थींदो आहे द्वापर। द्वापर युग में 50-50, 50% कूड़, 50% सच। पोइ कल युग जंहिंमें असीं आहियूं, हिते 25% सच, 75% कूड़। ॾिसो केॾो कूड़ आहे। जिते निहारियो उते कूड़, जिते निहारियो उते पाप, जिते निहारियो उते ऊंदहि। पर इन्हनि चइनी जुगनि में सच अथव प्रभु। इन सच खे तव्हां पकड़े सघो था। आदि सच, जुगाद सच, है भी सच, नानक होसी भी सच। नेठि सच थींदो। नेठि सच जी जय आहे। ऋषियुनि अची पुकारियो, सत्यात नास्ति परो धर्म। सत्य खां मथे धर्म ॿियो आहे की न। गौतम बुद्ध खे केतिरा हासिद जेके चवंदा हुआ त गौतम जो वञे थो मैसेज वधंदो, हिनखे असांखे केराइणु घुरिजे। हिकु भेण खे हथु कयऊं, जा अची बीहंदी हुई, सत्संग थींदो हो, जीअं तव्हीं सत्संग में अची मिलो था, तीअं गौतम जो सत्संग थींदो हो। सत्संग जे ॿाहिरां अची बीहंदी हुई, ॾिसंदी हुई माण्हू अचनि पिया सत्संग में, या सत्संग पूरो थिए थो माण्हू वञनि पिया, त पुकारींदी हुई त गौतम हिते तूं संत थी वेठो आहीं, मूंखे तो मां गर्भ थियो आहे ऐं तो मूंखे हींअर छॾे ॾिनो आहे। ॿारु जेको ॼमंदो हुनजी केरु संभाल लहंदो। ॿारु जेको ॼमंदो उन लाइ तयारी करण लाइ पैसे जी ज़रूरत आहे। तॾहिं गौतम मुश्की हिन भेण खे चए थो, मुंहिंजी भेण जेकी तूं चवीं थी सो सच आहे या न, उनजी ख़बर हिकु तोखे ॿी मूंखे। गौतम जा इहे अखर चवनि ऐं हुनजे अंदरि जेको फुंडियो पियो हो सो वियो घटिबो। उहो अंदरि कपिड़ा वेड़े मथां घाघरो पाए आई हुई, अंदरियों कपिड़ो सभु किरी पियो हेठि। सभिनी माण्हुनि ॾिठो त हीअ त भेण कूड़ थी ॻाल्हाए। त आदि सच, जुगाद सच, है भी सच, नानक होसी भी सच। पर मूं अॼु घणो वक़्तु तव्हांजो वरितो आहे, इन करे पाण सां ई वीचार खणी वञूं त गुरूअ जे कृपा सां असीं जप करे सघंदासीं। कंहिंजो जप कंदासीं? जो आदि सच, जुगाद सच, है भी सच, नानक होसी भी सच। चल तव्हां सभिनि ते आसीस थिए, तव्हांजे सदके हिन तव्हांजे दास ते आसीस थिए त न फ़क़ति ही अखर सम्झण जी कोशिशि करियूं, पर इन्हनि अखरनि जी साखी जीवन में ॾियूं। असीं बि थोरो कुझु सच जे राह में हलण जी कोशिशि करियूं। भले असांखे तकलीफ़ूं ईंदियूं, भले असांखे कष्ट ईंदा, भले असां ते मुसीबतूं खरकंदियूं, पर असीं सच खां परे न रहंदासीं। ट्रूथ, though she take me to the scaffold, truth, though she lead me through the fire। इहे अखर गुरुदेव जा आहिनि त भले मूंखे बाहि मां लंघिणो पवे, मां सच किन छॾींदुसि। भले मूंखे फांसीअ ते चाढ़ीनि, मां कूड़ में कोन किरंदुसि। सच सच। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति
शांति।